जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 6 जनवरी 2024 छंछर जो ॾींहुं, हिंदू महीनो पौष मास कृष्ण पक्ष जी दशमी तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु धार्मिक यात्रा करणु तमामु लाभदायक थींदो। मंगल कार्य में सम्मिलित थियण जी संभावना आहे। काई ना काई ख़ुशख़बरी भी हुननि खे मिली थी सघे त अॼु जो ॾींहुं सुख सां गुज़रंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजो ॾींहुं जेतिरो थी सघे शांतीअ सां कटणो आहे, न त कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। गाय खे चारो खाराइण या हनुमान चालीसा जो पाठ करण अॼु तव्हां जे लाइ तमामु लाभदायक थींदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते वाद विवाद या मतभेद थियण सां बचणो आहे त पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। अॼु कंहिं ज़रूरतमंद खे कुझु न कुझु दान करण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। तव्हांजो स्वास्थ्य बि अॼु साधारण ई रहंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति, समाज में मान सम्मान ऐं प्रतिष्ठा मिलण जी संभावना आहे। अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। स्वास्थ्य भी हुननि जो सुठो ई रहंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु पंहिंजे दोस्तनि मां या रिश्तेदारनि मां काई ना काई ख़ुशख़बरी या शुभ समाचार मिलण जी संभावना आहे। जीवन साथी जो भी अॼु हुननि खे पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति भी थी सघे त अॼु जो ॾींहुं सुख सां गुज़रंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज सां तमामु सुठा रिलेशन्स मेंटेन करे रखणा आहिनि त धन प्राप्ति भी थींदी। स्वास्थ्य भी हुननि जो सुठो रहंदो। अॼु तव्हांखे अगरि ॾींहुं बहितर करणो हुजे त अॼु तव्हां गाय खे चारो खाराइजो। साण ई साण भगवान सूर्य जी उपासना कजो। तुला राशि। तुला राशि वारनि खे कार्यस्थल ते भाग्य पूरो साथ ॾींदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य तमामु आनंददायक हूंदो ऐं ॾींहुं सुख सां गुज़रंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु कोई भी वॾो इन्वेस्टमेंट या नओं कमु शुरू करणु अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। तव्हांजो स्वास्थ्य अॼु तमामु सुठो रहंदो। अॼु मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ, व्यापार में वाधारो थियण जी संभावना आहे। कार्यस्थल ते हुननि खे सफलता जी अॼु प्राप्ति थींदी। अगरि नौकरी न मिली हुजे त अॼु मिलण जी संभावना आहे। तव्हांजो स्वास्थ्य भी सुठो रहंदो ऐं ॾींहुं भी आनंददायक हूंदो। मकर राशि। मकर राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं थोरो तनाव सां भरियल रहण जी आशंका आहे। मेंटल स्ट्रेस में वाधारो थियण जी आशंका आहे, पर हुननि खे पंहिंजी एनर्जी तमामु सुठी तरह मेंटेन करे रखणी आहे। अॼु मेडिटेशन करणु तव्हां जे लाइ सुठो रहंदो। कार्यस्थल ते तव्हांखे धन जी प्राप्ति थी सघे। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो। साण ई साण धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य अॼु हुननि जो साधारण रहंदो ऐं ॾींहुं ओवरऑल सुठो ई गुज़रंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। कार्यस्थल ते भी तव्हांखे धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। अॼु जे एपिसोड में तव्हांखे ॿुधाईंदासीं कि मिथुन राशि वारनि खे कहिड़ो मंत्र चवणु खपे जंहिंजे साण हुननि खे मन जी कामना पूरत थिए। साण ई साण धन, यश, कीर्ति, लाभ हुननि खे प्राप्त थिए। साण ई साण रोग भी हुननि खां दूर ई रहनि। त मिथुन राशि वारनि जे लाइ जेको मंत्र आहे उहो आहे ओम क्लीम कृष्णाय नमः।
इहो मंत्र नियम सां घटि में घटि 10 दफ़ा रोज़ जाप करणु मिथुन राशि वारनि जे लाइ तमामु लाभदायक थींदो। साण ई साण उन्हनि जी सारी मन जी कामना बि पूरी थी वेंदी ऐं रोग बि हमेशह दूर रहंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे सुनीता जी जो, जेके दिल्ली जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जे नौकरी में जाम हुननि खे परेशानी थी रहे। त सुनीता जी, तव्हांजे कुंडली जे हिसाब सां जेका पीरियड हली रहियो आहे, मां सम्झी थो सघां थोरो गौरो आहे, त तव्हां हर उमास ॾींहुं पहिरियों त काई न काई वाइट शइ जो दान करणु चालू कयो। साण ई साण थी सघे त ज़रूरतमंद खे 40 ॾींहंनि ताईं कुझु न कुझु नियमित तौर सां दान कयो, त जेके तव्हांजी पीड़ा हली रही आहे उहा धीरे धीरे घटिजंदी वेंदी। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि, तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।